हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर 10हें दर्जे जे मज़मून भूपैमाइश यानी जामेट्री लाइ तयारु कयो वियो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हिन लेक्चर में आउं तव्हांखे सेखारींदुसि त क़ाइदेवर पंजकुंडो यानी रेगुलर पेंटागन कीअं चिटिजे। पाण हिकिड़ो अहिड़ो पंजकुंडो चिटींदासीं जंहिंजे पासे जी डेघ पाण खे मालूम हुजे। अचो त उहो पंजकुंडो चिटियूं जंहिंजे हिक पासे जी डेघ हिन लीक टुकर जेतिरी हुजे। इहो पंहिंजे पंजकुंडे जो बुनियादी पासो आहे। सभ खां पहिरीं पलकार खणी उन जी नोक खे नुक़्ते ए ते रखंदासीं ऐं नुक़्ते बी ताईं खोलींदासीं। हाणे हिकु मुकमिल गोल पाईंदासीं। पलकार जी नोक खे नुक़्ते बी ते रखंदासीं ऐं हिकु ॿियो गोल पाईंदासीं। हाणे उन्हनि नुक़्तनि खे नाला ॾींदासीं जिन ते ॿई गोल हिक ॿिए खे कटीनि था। नुक़्तो 1 ऐं नुक़्तो 2। हाणे ॿी विख ते पाण नुक़्ते 1 ऐं नुक़्ते 2 खे मिलाइण लाइ सिधी लीक पाईंदासीं। इहा लीक टुकुर AB जो उमूदी बिरहांगार यानी परपेंडिकुलर बाइसेक्टर आहे। हाणे पलकार जी नोक खे नुक़्ते 2 ते रखंदे हिकिड़ी वॾी कमान लीकींदासीं जेका नुक़्ते A ऐं नुक़्ते B मां लंघंदे ॿिन्ही गोलनि खे कटींदी। जिते इहा कमान गोलनि खे ऐं उमूदी बिरहांगार खे कटे थी, 3 नुक़्तनि खे नाला ॾींदासीं। नुक़्तो 3, नुक़्तो 4 ऐं नुक़्तो 5। हाणे नुक़्ते 3 ऐं नुक़्ते 5 खे मिलाईंदड़ सिधी लीक पाईंदासीं। इन लीक खे ओसिताईं छिके वेंदासीं जो इहा नुक़्ते B वारे गोल जे परे पासे खे कटे। हाणे नुक़्ते 4 ऐं नुक़्ते 5 खे मिलाईंदड़ सिधी लीक पाईंदासीं। इन लीक खे ओसिताईं छिके वेंदासीं जो इहा नुक़्ते A वारे गोल जे परे पासे खे कटे। जिते इहे लीकूं गोलनि खे कटीनि थियूं, तिन खे C ऐं D जा नाला ॾींदासीं। नुक़्तो C ऐं नुक़्तो D पंहिंजे पंजकुंडे जा गोशा आहिनि। तंहिं करे नुक़्ते A खे नुक़्ते C सां मिलाईंदासीं ऐं नुक़्ते B खे नुक़्ते D सां मिलाईंदासीं। पलकार जी नोक खे नुक़्ते C ते रखंदे हिक कमान कढंदासीं। पलकार जी नोक खे नुक़्ते D ते रखंदे हिक ॿी कमान कढंदासीं। जिते ॿई कमानूं हिक ॿिए खे कटीनि थियूं, तंहिं नुक़्ते खे नुक़्तो E सॾींदासीं ऐं नुक़्तो E पंहिंजे पंजकुंडे जो आख़िरी गोशो आहे। हाणे नुक़्ते C ऐं नुक़्ते E खे मिलाइण लाइ सिधी लीक पाईंदासीं ऐं नुक़्ते D ऐं नुक़्ते E खे मिलाइण लाइ सिधी लीक पाईंदासीं। इन सां ई पंहिंजो क़ाइदेवर पंजकुंडो तयारु थी चुको आहे। आख़िर में इज़ाफ़ी लीकूं ढाहे छॾींदासीं। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां लाइ मददगार साबित थी हूंदी। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी।